वल वज़न वल फ़ज़ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान। मानी ट्रक बदास वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल। ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल ला वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक ला वला जलद बलद वलद जसद रुस्व जुज़्व उज़्म नुज़्वला वला जज़्ब वस्फ़ाई बका बबैत खस्मला व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मंज़ूमना व मक़सूदना अजदरुल ख़ल्क़ जदीरना अअज़मुल ख़ल्क़ व अनवरुल ख़ल्क़ व अकमलुल ख़ल्क़ व अशरफुल ख़ल्क़ व अजमलुल ख़ल्क़ व अहसनुल ख़ल्क़ वअहसन अल-ख़ल्क़ मिनल हुस्न वल इदारत वल हिदायत वल हिकायत वल इनाया आलाना व अजलाना व अतक़ाना व अजहदना व अज़हदना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमलला सुम्म नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फ़ुरक़ानना हादी सबीलना रौनक़ जुदरानना हुव उद्वतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल ग़ालिबतिज़ ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मिअराज कशफत दुजा सुम्म दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। अञा जमात अचे थी जिनके कुरान जो अदब आ सैयद जी ज़ात जो अदब आ थोरो वक्त सुरीअ जो त पोते टैंकिन दे दोस्त वेठा ये भी वेझा ईंदा ता कुरान जे करे सुरी ईंदो। मां दुआ तो क्या क़ब्र क़यामत में कुरान तारे सुरी ईंदो शफ़ाअत जे लाइ माशाअल्लाह। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू वराबितू वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। जेके कुरान वणे सुभान अल्लाह चवे तुझे सुभान अल्लाह जे करे अल्लाह जन्नत में ठाऊका बाग हणाईंदो। एक सिर सोन जी लगंदई बी सिर चांदी जी लगंदई। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र
वजाऊ अबाहुम इशाअन यबकून क़ालू या अबाना इन्ना ज़हबना नस्तबिक़ु वतरकना यूसुफ इंद मताइना फ़अकलहु ज़ि'ब वमा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिक़ीन वजाऊ अला क़मीसिही बिदमिन कज़िब क़ाल बल सव्वलत लकुम अन्फुसुकुम अमरा फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआनु अला मा तसिफून। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर व अस्दक़ुहुम हयान उस्मान व अक़ज़ाहुम अलीयुल मुर्तज़ा व फ़ातिमतु सय्यदतुन निसाए अहलिल जन्नह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन मन अहब्बल्लाहु अहब्ब हुसैनन व हुवा सिबतुम मिनल अस्बात सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। इमाम हुसैन जे नाने मदीने वारे साईं ते जागी करे ॾाढा दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अफजल गे कुल जहां से घराना हुसैन का पक्का हैदरी नु सुभान अल्लाह जवान। अफजल गे कुल जहां से घराना हुसैन का नबियों का ताजदार है नाना हुसैन का। एक पल की थी हुकूमत करबला में यजीद की, एक पल की थी हुकूमत करबला में यजीद की। सदियां हुसैन की है जमाना हुसैन का। ए करबला की खाक इस एहसान को न भूल, तड़पी गए तुझ पे लाशे जिगर गोशाए बतूल। निदा आती गए अब भी करबला के जर्रा जर्रा से, हुसैन इब्न अली जैसे नमाजी की जरूरत है। हुसैन करबला में पढ़ो कुरान, करबला में दोहीड़ा न पढ़े नोहा न पढ़े, इमाम आली मकाम करबला में कुरान पढ़े। आज बुखारी सैयद भी कुरान पे पढ़े। हुसैन करबला में पढ़ो कुरान, हुसैन तीरन में अनेती नीयत। हुसैन बचड़ा कुहाया उतड़े, हुसैन बदले में वरतिया जन्नत। बिगिश्त जागिन बुलंद दर्जा हुसैन जो उत मकाम आगे। हुसैन हाफिज हुसैन कारी, हुसैन हक जो इमाम आगे। हुसैन गाजी पको नमाजी, हुसैन जो ताली मकाम आगे। चत हुसैन डोठो व मुस्तफा जो, हुसैन फर्जंद व मुर्तजा जो।
हुसैन पगदार वा मोमिनन जो, हुसैन मुर्शिद वा मुवहिदन जो। कंहिंजो मुर्शिद उन्हनि जो जेके हे नक पेशानी ताबूत जे आॾो झुकाईंदा आहिनि, उन्हनि जो मुर्शिद आहे जेके हे नक पेशानी गाज़ी अलम जे आॾो झुकाईंदा आहिनि, उन्हनि जो मुर्शिद आहे जेके हे नक ऐं पेशानी क़बर जे आॾो झुकाईंदा आहिनि, उन्हनि जो मुर्शिद आहे जेके नक पेशानी अकेले अल्लाह जे दर ते। हुसैन डोटो व मुस्तफा जो, हुसैन फर्जंद व मुर्तदा जो, हुसैन पगदार व मोमिनन जो, हुसैन मुर्शिद व मुवहिदन जो। हुसैन साबिर हुसैन शाकिर व काबिल एहतराम आगे, चवे तो खालिद इब्न हकानी। है लफ्ज़ भी उन शहीद इस्लाम जान जेके सखर में गोलिन जी बरसात में सोने हुसैन वांगुर फजर जी सुन्नत में नमाज में शहादत जो मौत नसीब। चवे तो खालिद इब्न हकानी रहमतुल्लाह अलैह, हुसैन जो दग अजीम दगवा, हुसैन जो दगवा जिहाद वारो, मुहिब इन जो समूर जगवा। हे जुमलो बुधिया गाल वणे तो सुभान अल्लाह कजा। करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम आगे, करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम आगे। हुसैन हाफिज हुसैन कारी, हुसैन हक जो इमाम आगे, हुसैन गाजी पको नमाजी, हुसैन जो ताली मकाम आगे। अल्हम्दुलिल्लाह 13 जुलाई सन 2025 बमुताबिक 17 मुहर्रमुल हराम सन 1447 हिजरी आचर जे दिहाड़े सूमर जी रात जामिया मस्जिद उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ॻोठ रईस बंगो खान चांडियो में मुझे प्यारे साथी मोहतरम जनाब भाऊ रजीब अली चांडियो साहब, कारी मोहम्मद उमर चांडियो साहब, भाऊ अरबाब अली साहब, सभिनी दोस्तन जे बार बार राबतन सां अवां जुमला जमात जी सिक भरी दावत ते सालाना शुहदा इस्लाम कॉन्फ्रेंस में अल्लाह ताला खानपुर शिकारपुर को सफर कराए 7 दफ़ो हिन प्रोग्राम में रब साईं शिरकत जो मौक़ो नसीब करायो आहे। काफ़ी उलमा जा बयान थी विया, नात खानन अल्लाह अल्लाह जे रसूल जी साहब अहल बैत जी तारीफ़ कई। हींअर मुंहिंजी वाच में 11 पिया थियनि, हिकिड़ो कलाक सैयद सां साथ ॾींदो इंशाअल्लाह 12 बजे दुआ जा हथ खणंदासीं। 12 बजे खां पोइ अल्लाह जी रहमत भी लही ईंदी आहे। उम्मीद आहे त असांजे हथनि खे अल्लाह ख़ाली न मोटाईंदो, रब असांजूं दुआऊं क़बूल कंदो। मुझा दोस्तों, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, मुहर्रमुल हराम जे बाबरकत महीने में पेरी तारीख ते जंहिं जवान जी शहादत थी आहे, मस्जिद नबवी में रियाजुल जन्नत जे टुकड़े में मदीने जी मस्जिद नबवी जे मुसल्ले ते मिंबर रसूल जे बरसां हुजूर जे मुसल्ले ते 22 लख मुरब्बा मील जे हाकिम अमीरुल मोमिनीन हजरत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह जी शहादत थी आहे। और सोने उमर जी शहादत फजर जी नमाज में थी आहे, फर्ज में हलंदी किरात में। ऐं 10 तारीख ते नवासाए रसूल जिगर गोशाए बतूल हजरत सैयदना इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत करबला जे मैदान में सिर सजदे में ज़ुहर जी नमाज ते थी आहे। माखे त इएं तो लगे त मुंहिंजा सोना उमर ॼण शहादत वारी नमाज जी इब्तिदा तो कई क़याम जी हालत में तो ते हमलो थियो ऐं इन नमाज जो इख्तिताम वरी 2 मुहर्रम ते शहादत सजदे में सोने इमाम हुसैन पूरो कयो। फजर अग में आ, ज़ुहर बाद में पढ़बी आ, इन करे अल्लाह सोने उमर के 1 मुहर्रम ते शहादत ॾिनी, सोने हुसैन के बाद में 2 मुहर्रम ते शहादत नसीब कराई।
असां सहाबा जा भी नौकर आहियूं त हथ मथे करे तो आल बेतन जा भी नौकर आहियूं। असां जी हिकड़ी अख शान सहाबा है त बी अख शान आल बेत आहे। पेरी मुहर्रम वारे जवान दे लाए त मदीने दे मीर आका नामदार ताजदार मदीना मोहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह जे गिलाफ के पकड़े अल्लाह से को रोई दुआ घुरिया। सुभान अल्लाह दगा ये सागी जाया बैतुल्लाह जे गिलाफ के पकड़े हिकड़ी दुआ खलीलुल्लाह नबी इब्राहिम अलैहिस्सलाम घुरी, बी दुआ हबीबुल्लाह नबी मुझे मोहम्मदुर रसूलुल्लाह घुरी। खलील जी दुआ कुरान मजीद में रब लिखाइया व इज़ यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल। अज रेस जे गोठ ते जसी ताई एजादी को साउंड जो आवाज तो वने वण वण ते पन पन ते दर दर ते थाव थाव ते घर जे वटे वटे ते कुरान जी रहमत जो मी थो वसे। मां दुआ करा अल्लाह जी जमीन जे सारिन जे फसलन के भी आबाद फरमाए ऐं जिन मरहूमन जे ला खैरात जो ही जलसो कयो थो अल्लाह उन्हनि जी कब्रुन ते भी कुरान जी रहमत जा मींह वसाए। दुआ घुरण वारो खलील नबी मिस्त्रिया ऐं दुआ में आमीन करण वारो मजदूर भी अल्लाह जो नबी इस्माईल। मिस्त्री भी नबी मजदूर भी नबी। मिस्त्री बाबो आ मजदूर पुटवा घर कंहिंजो आ। इते दुआ कबूल न थे तो काथे बैतुल्लाह जी जाइ ते गिलाफ काबा के पकड़े वरी दुआ घुरण वारा बई नबी ऐं जिन ठायो भी अल्लाह जो घर रब चयन भी सयूं अचो त मजदूरी ॾियां। मजदूरी केड़ी दींदे चवंदा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतम मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। वाह जो मज़ो है कुरान में। रब्बना वबअथ फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। या अल्लाह इन घर जो नालो बैतुल्लाह मिस्त्री मां खलीलुल्लाह मजदूर मुझो पुट ज़बीहुल्लाह त मजदूरी में मांगे सोन न खपे चांदी न खपे पैसा न खपन अशरफियों दीनार खजिंदा बागा माल मिल्कत बनी बारो न खपे। रब मुझी दिल थी चवई जे घर जो नालो बैतुल्लाह मिस्त्री खलीलुल्लाह मजदूर ज़बीहुल्लाह त मजदूरी में मुखे दे त मुझे खानदान में मिठो मोहम्मदुर रसूलुल्लाह। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अल्लाह इन जवान जे नारन के कबूल फरमाए आमीन जो ॾाढा। अबा इन मजदूरी को मथे भी का मजदूरी आई मदीने वारो साईं मुझे पुष्ट में दे क़यामत ते खलील जो कंध मथे थी वञे। दुनिया सिके जंहिंजे सदके कायनात सिंगारी जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾु लिखायो थी ला इलाहा इल्लल्लाह मुझी पुष्ट मोदे। अल्लाह फरमायो खलील तुझी दुआ कबूला दुआ कबूला तू भी वञ बैतुल्लाह में दुआऊं घुरी कबूल थींदई। वरी फरमाई या सागी जाया दुनिया वारो इन बैतुल्लाह जे गिलाफ के पकड़े मुझे हबीबुल्लाह मोहम्मद भी दुआ घुरी। अच त हबीबुल्लाह नबी जी दुआ बुधाया जेका हदीस दे वर्कन में लिखी पई आ।
अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम बि उमर बिन ख़त्ताब औ बि अमर बिन हशाम। या अल्लाह मक्के में ब वॾा भोतार तारन, ब सरदार, ब खान, ब चौधरी, ब पैसे वारा ताकतवर शख्स तारन। या अल्लाह बिनी मो हिकड़ो तमा मोहम्मद के दे त मुझे दीन इस्लाम के का ताकत मिले। या अल्लाह हरू भरू नथो चवाए त उमर दे, इए भी नथो चवाए त हशाम जो पुट अमर यानी अबू जहल दे। ना ना दिलन जो मालिक मां मोहम्मद नाया, दिलन जा राज तू जानी दो, जेको तोखे वणे उहो माखे दे। या अल्लाह दिलन जे राजन के भी तू जाने, जंजी दिल के पाक समझे उहो तू चूंडे दे। तरी त मां दोस्तन के चवंदो आहियां उमर जे नाले में ही इनकलाब आ। खुदा जो कसम अज मां तोखे बिनी जो शान तो बुधाया। पेरी मोहरम वारो भी तो दई मोहरम वारो, असा बिनी जा नौकर आहियूं। अल्लाह अग में शाद तो उमर जी थी आ, तॾहिं तो सोने उमर जो शान पढ़ा। पोइ आख़िर में अचां तो इमाम हुसैन जे शान। जागो था न जेके निंड पिया ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह। 2-3 यार आहिनि मुंहिंजा, भुली विया। हलो शरीयत में भुल माफ़। हा फ़कीर हिकिड़ो नारो लॻे हिननि जी निंड फिटे। जिंदाबाद जिंदाबाद। उमर 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 उमर। अल्लाह उमर जे घिटी में अचे शैतान हुआ घिटी छॾे। चांदनि जे ॻोठ वारो तव्हांजे घरनि में ॿार ढुगनि न राति जो, ये तजुर्बो तो असांजो 20 सालन जो। अशद आंगुर सां हज़रत उमर जो नालो ॿार जे सीने ते लिख त शैतान वेझो न ईंदसि। जंहिंजे घर में जिन हुजनि भी न उमर जो नालो लिखे, शैतान जिन भजी वेंदा। अल्लाह अकबर। उमर जे नाले में इनकलाब आ। ता पढ़ल लिखल वेठा हो, मांखे ॿुधायो उमर जे लफ़्ज़ में अखर घणा? 4 इन करे चई विया छो त चैन जा नौकरनि इश्क में निकिरी विया, पर उमर में 4 अखर न आहिनि। उमर में 3 केड़ा केड़ा? आई मीम रा। उमर जो आइन छो चवे त उमर तू पाण न आयो आ, तुझी चूंड तुझो इंतखाब मुझे सोने अली कयो आ। छो त मुझो दिल पर अली तो फरमाए, मुझी न्याणी उम्मे कलसूम नाले जेका बीबी फातिमा जे पेट मुबारक मो जाई, हसन हुसैन जी सगी भेण अली साईं सॾे करे चवे तो उमर मुझी दिल थी चए त मां पंहिंजी न्याणीअ जो निकाह तोसां करायां। हाँ न गलाइंदो कर उमर के मता खुदा कब्र में शिकिल न फेराए छॾई। अरे अली तो चे तो उमर मुझो ॾाटो आ, उमर तो चे अली मुझो सोहरो आ। उमर जो आइन तो चवे त उमर जी चूंड पंहिंजी न्याणी ॾियण लाइ अली साईं कई आ। उमर जो मीम तो चवे तो उमर तुझी चूंड तुझो इंतखाब त मिठे मोहम्मद रसूलुल्लाह कयो आ। इस्लाम तो फरमाए सजी दुनिया के मुझी जरूरत आ। इस्लाम तो फरमाए तवा के दीन इस्लाम जी जरूरत आ, पर इस्लाम तो चे मुखे वरी उमर जी जरूरत आ। सब चवंदा हो रब मूंखे दीन ते इस्लाम ते मार, इस्लाम ते मार। इस्लाम तो चे रब मूंखे उमर दे। अल्लाह अल्लाह तू असांजे मरण ते वफात ते दुनिया वारा रोईंदा, उमर जी शहादत ते इस्लाम रोए, दीन पियो रोए। हत्ता के काफरन भी लिखियो त जेकॾहिं 10 साल अञा उमर जिंदा हुजे हा त रूए ज़मीन ते मोहम्मद जो कलमो अची वञे। अज भी इहा अमेरिका जे वञी उन्हनि जी जेके लाइब्रेरी आहे उन्हनि जे किताबनि में लिखल अथव यहूदिन वटि बि त अमीरुल मोमिनीन मुस्लमाननि जो ख़लीफ़ो उमर अञा हुजे हा त रूए ज़मीन ते कलमो हुजे। वाह मुझा सोना उमर तुझी चूंड मोहम्मद रसूलुल्लाह कया। उमर जी रात चवे उमर तू पाण न आयो आ, पर तुझी चूंड तमा अर्श वारे रब्बुल आलमीन कया।
हे लफ्ज में इनकलाबा ऐन मो मुराद अली जो इंतखाब उम्र जे मीम मो मुराद मोहम्मद जो इंतखाब उम्र जी राम मुराद रब्बुल आलमीन जो इंतखाब। अल्लाह फरमायो मुझा सोना मोहम्मद मां बिनी जी दिलनि जो इम्तिहान वतो आ। अबू जहल जी दिल पलीता उम्र जी दिल पाका सोना तुझी भी दुआ कबूला खलील इब्राहिम तुझी भी दुआ कबूला पर तुझी दुआ जो असर 550 साल खां पोइ ज़ाहिर थियो। मिठो मोहम्मद मक्के में मोकिलियो 550 साल खां पोइ खलील दुनिया छॾे वियो पोइ दुआ जो असर ज़ाहिर थियो। मुंहिंजा हबीब तू मूंखे खलील खां वधीक प्यारो आ। खलील ओ हबीब तुझो नालो पंहिंजे नाले सां गॾु लिखायो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल अल्लाह। रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद चांद से रोशन नाम मोहम्मद दूध से सुथरा नाम मोहम्मद आंख का तारा नाम मोहम्मद शहद से मीठा नाम मोहम्मद तकबीर में कलमे में नमाजों में अजानों में हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। सोना तू सुबह जो दुआ घुरिया मां रब उमर शाम जो मुरीद करे थो ॾियां। अल्लाह तॾहिं त हाजी इमदादुल्ला चवंदा आहिनि जेके की न घुरे सो की न वरे तोड़े गौस नबी तलकी न करे भला कलमो अबू जहल कीअं भरे जेके पाण करे गुमराह बि तूं मिठा मालिक तू ऐं खालिक तू माबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर सबई आए बारी बेपरवाह भी तू। तबलीग त बिनी के कई पर अबू जहल जे मुकद्दर में न उमर शाम जो अचे थो साहबा जी कचहरी आ जीअं तव्हां जलसे में वेठा हो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विच ते वेठा न साहबा जे विच में मुंहिंजो साईं ईअं पियो चमके चांडनि जो ॻोठ वारो जीअं सतारनि जे विच में चोॾीअं जो चंड चमकंदो। मुंहिंजो साईं ईअं पियो चमके चौधारी साहबा वेठा छो त साईं जन ईअं वेंदा जीअं असांजा मुर्शिद ॿेर वारा बुज़ुर्ग साईं हाले जी वारा जमात खे चवंदा आहिनि अबा अचो त सभु गॾिजी वेहूं। तॾहिं ते असांजा बुज़ुर्ग साईं अब्दुल मुजीब वारा साईं अब्दुल अज़ीज़ वारा गॾु वेहंदा आहिनि जमात सां। ईअं न मथे वेहनि पाण वरी हेठि मुरीद न गॾु वेहनि छो त रसूलुल्लाह साहब सां गॾु वेहंदा मजलिस में। क़ुरान जा आशिक़ दीन जा परवानो हज़रत उमर जो आयो त नबी साईं जो चाचो हज़रत सैयद शुहदा हमज़ो साईं सब चो रज़ी अल्लाह उथी बीठा तलवार नंगी करे साहबा जी जमात भी उथी बीठी पाण फरमायो छो चाओ तलवारियूं उघाड़ियूं कयूं थव। साईं उमर थो अचे तलवार हथ में तस खबर न आहे अलाए कलमे जी नियत सां थो अचे अलाए अवां ते हमले जी नियत सां थो अचे। असां भी तो होशियारी वठूं तलवार हथ में तस साईं तुझो दिफ़ा कंदासे सब साहबा नंगियूं तलवारा करे उमर जे इंतजार में बीठा। महबूब दिल पर नबी साहबा के फरमायो पंहिंजे चाचे के फरमायो वेही रहो साईं सामू थो अचे तलवार हथ में तस अलाए कहिड़ी नियत तस अञा मुसलमान न थियो आहे सामू अचे तो पाण फरमायो वेही रहो उमर नथो अचे मां मोहम्मद जी दुआ जो जवाब थो अचे। तॾहिं त के अल्लाह वारे चयो न तुम यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया उमर इब्ने खत्ताब आया खुदा से मैंने मांगा था दुआओं का जवाब आया दुआओं का जवाब आया तुम्हें यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया उमर इब्ने खत्ताब आया वो आया आगे तो आने दो बिछा दो पल के राहों पर बिछा दो पल के राहों पर वो पेला सा नहीं लगता करो ना शक निगाहों पर। देखिए उर्दू समझंदा हुए सुभान अल्लाह वो पेला सा नहीं लगता
करो ना शक निगाहों पर, वो आया आगे न जाने दो, वो आया आगे न जाने दो, खुदा का इंतखाब आया, खुदा का इंतखाब आया, तुम्हें यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया, खुदा से मैंने मांगा था दुआओं का जवाब आया। उमर वे जो आयो मुझे साईं दे कदमन में गोडन जे बरसा वेही रहो, गोडा खोड़े साहबा सब मंदिर दिसन था, साईं जे हथ गोडन मुबारक दे हथ रखी वेठो आ, साईं जन उमर को पुछंदा उमर दे हाल वाल की आयो आ, साईं इरादो त इहो कयो त तव्हां के ज़बो कया शहीद कया, तलवार भी खणी आयो, पर रस्ते ते हिकिड़े तुझे साहबिया वापस मोटायो थे, उमर जे महबूब के शहीद करण थो वञे उन जो कुरान तुझे घर पुॼियो थी। अच्छा से बस पो कावड़ में आयम घर, भेण के मुझो भेणवियो कुरान पे पढ़ाई, उस्ताद सबक पियो ॾेस कुरान जा, मुखे ॾिसी करे भेण उहे कुरान जा औराक जिन ते लिखल हो कुरान उहे शयूं लिकाए छॾी, भेण के सख्त मार ॾिनी, आखिर हुआ भी तो उमर जी भेण हुई, अखियों ॾेखारे थी मारे मारे टुकड़ा कर, मुझे गोश्त जी बूटी बूटी मो कुरान जो आवाज तू भी खत्ताब जो पुटा त मुझे जिस्म में सागे खत्ताब जी रत्ता, साईं बस पो थकजी पियम, भेण के चमच भला इहो कुरान ॿुधाए त सही, जंहिंमें एॾो करंट लॻो आहे ये बुधाए तो सही, तो भेण चो न भाऊ अवल तू गुस्ल तो करे आ, सोना तड़ो करे आवा, भेण चो तो हे कुफर जा कपड़ा लाए तो के ब्या कपड़ा पाराया, नवा कपड़ा पाराया थे, गुस्ल भी करायो थे, वुजू भी करायो थे, भेण चो वे तो भाऊ कुरान बुधाए, साईं भेण भी मां के उहा सूरत बुधाई चे पी, हिय सूरत अल्लाह साईं जमीन आसमान जे ठहण को भी अग में 70,000 साल पहिरों अर्श ते अल्लाह पाण पढ़ी, वह केड़ी सूरत बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़शा, तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस समावातिल उला, अर्रहमान अलल अर्श इस्तवा, लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ व मा बैनहुमा व मा तहत सरा। भेण कुरान थी पढ़े उमर जी दिल नरम थी वही, अखिल मो नीर था वहन, रे सजे गोठ वारो कुरान में असरा, छो त रब तो चे लौ अंज़लना, है दीदार तक कयो उस कुरान जो, दिसो तो सही, लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिल लरअयतहु खाशियन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह, डाडा जो सुभान अल्लाह, केडी खल्क आई अल्लाह जी मस्जिद के क़यामत की आवाज फरमाए, अल्लाह से हमारी मेहनत कबूल फरमाए, फरमाए उमर जी भेण कुरान थी पढ़े, उमर रोए थो, जरे हिन आयत ते पोती अल्लाहु ला इलाहा इल्ला हू लहुल अस्माउल हुस्ना, भेण पंहिंजे चवे थी त मुंहिंजो भाउ मूंखे हथोड़ी चे तो बस बस अधी वधीक न पढ़जाए, मता मां उमर जो हाव न फाटी पवे, डाडा जो सुभान अल्लाह। हजरत उमर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु अख मारे कर, ओ कुरान जा आशिको दीवानो, हाणे मुझे साईं के थे तो साईं कलमो पढ़ाए त मां मुसलमान था, मुझे साईं कलमो पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह अना मुहम्मदुर रसूलुल्लाह जो कलमो पढ़ाए, जरे उमर कलमो पढ़ियो नबी से खुशी में नारो आयो, नारे तकबीर, खबर थी जरे मुझे महबूब खुशी में नारो आयो, साहबा फर्शन ते खुशी मलाई, जिब्रील लगी आयो, सोना मुबारक हो जई उमर जे मुसलमान थियण ते, आसमानन में मलाइकन खुशी मलाई, अर्श ते खुद रब भी खुशी मलाई,
तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछन था भला ये किए तो के हिदायत आई तो सोनो जवाब छा तोरे अख मारे कर चे तो वो क्या चीज थी ज़बा तुझको मेरी महफिल में लाई है। जेके उर्दू समझन हुए सुभान अल्लाह चवन वो क्या चीज थी ज़बा तुझको मेरी महफिल में लाई गे अचानक आज तब्दीली बता तो कैसे आई गे। सुनो मरते थे सुनी मैंने भेन से वो जो लेकर तू किताब आया सुनी मैंने भेन से वो जो लेकर तू किताब आया तुम्हें यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया खुदा से मैंने मांगा था दुआओं का जवाब आया दुआओं का जवाब आया। थोड़ी देर गुजरी साहबा उठा को हीअं थो वञे को हीअं थो वञे को हेॾे थो वञे। हज़रत उमर परेशान थियो मुंहिंजे साईं खे चए साईं ख़ैर त आहे मां मुस्लमान थियो आहियां हींअर साहबा उथिया आहिनि को काॾे थो वञे को काॾे थो वञे छा था कनि। महबूब फरमा उमर नमाज़ जो टाइम थियो आहे छा थियो आहे नमाज जो टाइम थियो आहे। हे साहबा हेॾे होॾे पाणी जी तलाश कनि था इस्तंजो कनि था वुज़ू कंदा अच्छा साईं नमाज पढ़बी जी हाँ काथे पढ़बी साईं जन फरमायो जाते वेठा हूं हिते पढ़दासीं कमरे में दारे अरकम में लिखी करे नमाज पढ़दासीं छो साईं उमर होॾे बिरादरी कुफर जो ज़ोर आहे बैतुल्लाह में नमाज पढ़ो नथा ॾियनि। हज़रत उमर तो चे साईं पो भला मां मुस्लमान थियो अञा लिखी नमाज पढ़दो पोइ मुंहिंजी मुस्लमानियत जो फ़ाइदो कहिड़ो थियो। हाय तोखे उमर नथो वणे न तू रेस जे गोठ में काबतुल्ला दे मुंह करे नमाज ही न पढ़ खुदा जो इनके चओ जेके उमर नथो वणे सोने उमर के गारियूं थो ॾे इनके चओ तू बैतुल्ला दे मुंह करे नमाज ही न पढ़ तू ॿियो को क़िबलो ठाहे। मां अॻे साल हज ते वियोसि अवां जे रेस जे गोठ जे दोस्तनि मुंहिंजी मके पाक में ख़िदमत कई मां को उते बि वाइज़ करायूं अल्लाह ॼाणे मां उते भी इहा ॻाल्हि कई हिते भी चवां तो 40 लख हाजी मूंसां गॾु हा अॻे साल हज में मां चयो वाह उमर खटी वई हर साल लखें हाजी ता उमरे में हज में नमाज़ूं बैतुल्लाह में पढ़नि सभिनी जी नमाज जो सवाब उमर तुझे खाते में हले जेको हीअ मस्जिद ठाराए क़यामत ताईं मस्जिद आबाद हुजे पाण अल्लाह के प्यारो थी वञे पर पोइ भी खाते में सवाब लिखबो रहो त काबतुल्लाह में पेरी नमाज के शुरू कराई हज़रत उमर हाणे लखे माण्हू पढ़नि था क़यामत ते पढ़दा उहो यार उमर जेको महबूब जे भाकुर में सुतो पियो उन जी नेकी अञा हले थी तॾहिं त फरमाए त मुंहिंजी उम्मत में इहो जवान आहे उमर जंहिंजूं नेकियूं आसमान जे सितारनि जहिड़ियूं अल्लाह वटि। हज़रत उमर तो फरमाए साईं लिखी करे नमाज न पढ़बी उमर सख्ती आ साईं मां बिलाल के वठी तो वञा अवां जे हुक्म ते मां रस्तो साफ़ तो कराया अवां सहाबा जी जमात के चयो त वुज़ू करे अचन जो काबतुल्लाह में नमाज थींदी तलवार नंगी करे हथ में खयूं तो वञे ऐलान तो करे ओ काफिरऊ जेके पंहिंजी घरवारी बेवा कराइणी आ त मां उमर जे साम्हूं अचे सुभान अल्लाह डरी आ जेके पंहिंजा बच्चा यतीम कराइणा त मां उमर जे वेझो अचे शायर न मंज़र खे उर्दू में बयान तो करे सुभान अल्लाह कर त ॿुधाया मैं आया हूँ मेरे आका तो छुप कर क्यों इबादत हो छुप कर क्यों इबादत हो उर्दू समझो ना मैं आया हूँ मेरे इस्लाम लाने से आका तो छुप कर क्यों इबादत हो छुप कर क्यों इबादत हो पढ़ेंगे आज काबा में वो रोके जिसको ताकत हो वो रोके जिसको ताकत हो उड़ा दूंगा मैं सर उसी का कुफर का जो भी नवाब आया
उड़ा दूंगा मैं सर उसी का कुफर का जो भी नवाब आया। तुम्हें यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया। खुदा से मैंने मांगा था दुआओं का जवाब आया, दुआओं का जवाब आया। वाह बिलाल उमर जे करे तुझी भी मर्तबे में शान में बुलंदी अची वई। कल कलो कोरी जेके मक्के जी घिटन में रसो विझी गिलींदा। अज उमर तो चे मुझे कुल्ले ते चढ़ बिलाल बेतला जी शत ते चढ़ी आजान दे। वार गुंडीदार चपथुल्ला रंग जो मुश्की हबश जो गुलाम जेके रस्ते में ये गीचे में रस्सा विझी ततल वारी ते गिलींदास। अज खुदा केरी ते इज्जत रीने काबो हेठ बिलाल मथे। रब तो चे अहद अहद जा नारा हणदे अज बिलाल तू काबतुल्ला जे मथों बीठो तो ईद ते पक्को थींदे त रब इए रंग लाए दींदे। शिरक को नफरत कर खुदा वट तुझी इज्जत थींदी। अच त ॿियो मंज़र ॿुधायां। नबी साईं जी घरवारी अबी बि उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा कद जी वॾी ही अञा पर्दे जो हुक्म नाज़िल न थियो हो। हज़रत उमर घरों निकतो हीअ साहिबजादी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी। हाँ सी हुज़ूर साईं जो घरवारी भी पाक नबी भी पाक अज़वाज मुतहरात अल्लाह इन जी चूंड कई आहे। छो त तूं असांजी शादी थींदी आहे त तूं असांजी घरवारी जी चूंड मिट माइट कंदा आहिनि, अज़ीज़ करीब कंदा आहिनि। कंहिंजो घर मासी ॻोल्हे, चाची ॻोल्हे, नानी ॻोल्हे। अल्लाह फरमा मुंहिंजा मोहम्मद तुंहिंजी घरवारी मां रब चूंडींदो आहियां। मां अल्लाह भी पाक आहियां त तोखे भी पाक माई ॾींदुसि न। बीबी उम्मे सलमा कद जी वॾी अञा पर्दे जो हुक्म न आयो। साईं खे इजाज़त वधे साईं मां अबे अम्मा जे घरों थी जा। साईं मोकल ॾिनी। रस्ते ते मुनाफिक वेठा, काफ़िर वेठा, उहे टोकू पिया कनि नबी साईं जी घरवारी ते। हज़रत उमर इहा ॻाल्हि बर्दाश्त न करे सघो छो त हलाली पुटो अॼु बि नबी जी घरवारी खे को गारियूं ॾे त हलाली पुट बर्दाश्त ई न कंदो। गैरत जो मामलो आहे। असां भी नबी जी घरवारी जा रूहानी बच्चा आहियूं। हिकड़ी अम्मा उहा आहे रेस जे ॻोठ वारा जंहिंजे पेट में ॼायो आहे। ॿी अम्मा उहा थी जेका क़ुरान ॿुधाई आहे त हीअ तुंहिंजी अम्मड़ आहे। उहा अज़वाजुहु उम्महातुहुम। हज़रत उमर तो चए अम्मा उम्मे सलमा वापस वन। अम्मा घर वञी चादर वेड़े आ, बुरको पाए आ। अम्मा काफ़िर वेठा थी मुनाफिकत ते टोकू कंदा। मां उमर बर्दाश्त नथो करे सघां। बीबी साहिबा मोटी आई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उम्मे सलमा छो मोटी आई आ? मां शोहर तुझो मुड़स तोखे मोकल ॾिनम भली थी आ पी मां जे घरों। चवे थी मुंहिंजा महबूब तुझो शागिर्द हज़रत उमर मां के रस्ते तो मोटाई। छो मोटाई? उमर के केड़ी ताकत आ? घरवारी मुंहिंजी आ। जैसे उमर तो चे अम्मा रस्ते ते मुनाफिक वेठान, काफ़िर तो ते टोक कंदा। अम्मा भली वन पर बुरको पाए वन, चादर पाए वन। अम्मा ईअं न वन, तोखे ॾिसंदा मुनाफिक टोकू कंदा। मां उमर बर्दाश्त न करे सघंदुमि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां ॿाहिरि निकिरी आयुमि। उमर भी साम्हूं आयो। साईं जन फरमायो उमर अञा पर्दे जी आयत न लथी आ, अञा पर्दे जो हुक्म रब मां के कुरान में न ॾिनो आ। उमर छो तो सख्ती करे? मां त पंहिंजी घरवारी के इजाज़त ॾिनी आ वञे पंहिंजे पेकनि नो घुमी अचे। नबी साईं ईअं फरमायो अल्लाह साईं बर्दाश्त न कई, रब जल्दी कई। रब चयो जिब्रील जी रब जलील वञ जल्दी मुंहिंजे महबूब ॾे कुरान खणी वञ। जेको फ़ैसिलो फर्श ते उमर जो उहो फ़ैसिलो अर्श ते मां रब जो। सुभान अल्लाह। या आयत लती या अय्युहन नबी कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मोमिनीन युदनीना अलैहिन मिन जलाबीबिहिन। कुरान में 18 जायूं अहिड़ियूं जिते उमर चयो आहे जीअं चयो आहे अल्लाह उहे ई कुरान नाज़िल कयो। तरी शायर तो चे तेरी आराम मुक़द्दस पर वही ताईद लाती थी। आराम माना मशवरो,
तुझी राय तेरी आराम मुक़द्दस पर वही ताईद लाती थी, तेरी अजमत पे नबूवत मुस्कुराती थी। तेरी आराम मुक़द्दस पर वही ताईद लाती थी। सुना उमर, तेरी अजमत निराली पर नबूवत मुस्कुराती थी। तुझे फारूक आज़म का रिसालत से खिताब आया, रिसालत से खिताब आया। खुदा से मैंने मांगा था, दुआओं का जवाब आया। तुम्हें यारो मुबारक हो, उमर इब्ने खत्ताब आया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने नमाज पढ़ाई बैतुल्ला में, नमाज पढ़ी सलाम वराए हुजूर से सुने उमर जो डिठो, अल्लाह जो नबी ॾाढो खुश थे कि अल्लाह वारे हीअं तर्जुमानी कया, खुदा के दीन के गुलशन में बनकर तू बहार आया। ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह। खुदा के दीन के गुलशन में बनकर तू बाहर आया। खुले इस्लाम के गूंचे गुलों पर भी निखार आया, गुलों पर भी निखार आया। फलक झूमा ज़मीं झूमी, मेरे दीन पे शबाब आया, मेरे दीन पे शबाब आया। खुदा से मैंने मांगा था, दुआओं का जवाब आया। तुम्हें यारो मुबारक हो, उमर इब्ने खत्ताब आया, उमर इब्ने खत्ताब आया। इन जवान पंहिंजी हयाती में 4000 मस्जिदूं ठाराई। हाणे वारे वज़ीर आज़म के जो मस्जिद ठाराए, अमीरुल मोमिनीन 22 लख मुरबा मील जो हाकिम 900 ते जामिया मस्जिदूं ठाराई। ऐं लिखनि था त जाते मस्जिद ठहंदी त गारो वरी पाण ठहंदो। ऑर्डर हथ में, अॼो को वज़ीर आज़म को MP MNA भी न कंदो। हा भाई कोडर हथ में चवंदा साईं ही छा थो करे, 22 लख मुरबा मील जो हाकिम चे तो मां मस्जिद जो गारो ठाहींदो, मां उमर के भी नेकी जी जरूरत। तवज्जो कर, ये आखिरी वाक़ियो आहे, पोइ मां अचां थो 10 मोहरम जे। अल्लाह अकबर। ईरान जो एलची तो अचे कासिद, पुछा तो करे काथे आ मुसलमानन जे अमीरुल मोमिनीन जो वज़ीर आज़म जो हाउस किथे आ। असां ॾिसदा हो न इस्लामाबाद में वज़ीर आज़म जा हाउस, वज़ीर आला। हाणे बिल में ॿुधायूं बजट में त असांजे सूबे सिंध जे वज़ीर आला जे रुगो नाश्ते जो ख़र्च 31 अरब रुपया आयो। रुगो बिस्कुट ऐं चांहि जो ख़र्च 31 अरब। ॾिसो न असांजे टैक्स ते केॾा था अयाशी कनि। मांझांदे जो ख़र्च जो वरी अञा अरबन में। उमर वो जवाना ईअं दस्तरखाने ते भाॼी बानी रखनि था त हज़रत उमर रोई करे चे तो 2 भाॼियूं छो खणी आया हो। मतां क़यामत ॾींहुं अल्लाह उमर को हिसाब करे, हिकिड़ी भाॼी काफ़ी आहे, ॿी भाॼी मां न खाईंदुसि। अल्लाहु अकबर। एड़ा हुक्मरान हा त ऐलान कई, या अल्लाह मुझी हुकूमत में जेकने को कुत्तो भूख मरे न, रब क़यामत दी मां उमर को हिसाब वठे। आने वाली हुकूमत में मानू दा भूख मरन, इंसान ता खुदकशी कन, पढ़ल लिखल डिग्री खणी साड़े करे खुदकशी था कन, मानू बेरोजगार थी विया, महंगाई उरूज ते आ। वाह मुझा सोना उमर, न को वजीर आजम हाउसा कच्चो घर ठहला। पुछा तो करे ईरान जो एलची कासिद काथे अमीरुल मोमिनीन। साहब चवंदा असांजो अमीरुल मोमिनीन काथे मदीने जे ॿाहिरों मस्जिद ठहंदी हूंदी, गारो ठाहींदो हूंदो। चे तो गोलींदे मस्जिद ॾिठम ठहे थी। अमीरुल मोमिनीन काथे आ, चे सुतो पियो थी, न रिली न विहाणो। असांजा थोरो ईअं मीरो खान जे रोड को वञनि त पुलिस थरथले में सवे गाड़ियों कढन त वञी नथा सघन, पाण के सुजन थी त बदमनिया को मारे न। ए अमीरुल मोमिनीन सुतो पियो आ, 22 लख मुरबा मील जो हाकिम, कोई चौकीदार कोने, कोई पहरेदार कोने। अल्लाह जे पैर में सुतो पियो आ, तलवार वण में टंगल आ, कोडर परसा पई आ, गारो ठहियल आ। मिस्त्री मजदूर मस्जिद में कम था कन, पाण केलूलो नबी जी सुन्नत आ। 12 बजे निंड पियो आ वण जी छाव में, विहाणे जी जाइ ते पत्थर ते मथो रखी उमर सुतो पियो आ।
तोखे जेकॾहिं साहब जी खिलाफत जी असली हुकूमत ॾिसणी हुजे अॼु बि अफगानिस्तान ॾे नज़र कर। खुदा जो कसम अफगानिस्तान असां खां तरक्की करे वियो अथव। उतों जा मुजाहिदीन तालिबान वज़ीर आला वज़ीर आज़म ईअं रक्षनि ते घुमनि था साइकिलनि ते घुमनि था माण्हुनि जा दर्द ॿुधनि था। हाणे मूंखे दोस्त हिकिड़े वीडियो मोकिली मुंहिंजी मोबाइल में मौजूदु आहे मां ॾेखारण जे लाइ तयारु आहियां। अफगानिस्तान में अल्लाह अकबर हाणे बि नमाज़ जो टाइम थो थिए सभु दुकान खुलिया पिया आहिनि ताला ई नथा आणनि सभु नमाज़ ते। के कुत्ते खे ताक़त न आहे जो दुकान में को सोन चोरी करे अचनि ऐं पंहिंजो हाल लारकाणी मीरो ख़ान ॾिसो था वेठा ऐं पोइ बि हीअं पिस्टल रखी फुरती थी वो नमाज ते वञनि था बि दुकान खुलिया पिया आहिनि। अफगानिस्तान में जेकॾहिं कंहिंजी ज़मीन में को फ्रूट थो पटे त उन जे लाइ बि कागज़ में लिखी थो वञे अदा हेतिरो फ्रूट खयो मां पैसा ई रखी थो वञे। दुआ कयो अल्लाह अहिड़ी हुकूमत ॾे असांखे। कुरान जा आशिक दीन जा परवानो हज़रत उमर जे आॾ उहो एलची ॾके थो। इहो हशमत ऐं रोब केरु थो ॾे? अल्लाह साईं थो ॾे। जॾहिं सोनो उमर उथिया निंड मां एलची मिलियो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे? चइसि ईरान जे बादशाह तव्हांजे लाइ तोहफ़ा मोकिलिया आहिनि ख़ैर त आहे। चइसि 3 तोहफ़ा खणी आवा। नंबर पहिरियों त मां ख़ुशबू खणी आवा ये वॾी महांगी खुशबू आहे कंहिं कारखाने में तव्हांखे न मिलंदी। हज़रत उमर से फरमाया मुखे दे खुशबू वठी सिंघे। हज़रत उमर शीशीअ जो पुड़ खोले वा सॼी खुशबू मस्जिद जे लाइ जेको घारो ठहे पियो उन मिटीअ में अंदर हारे छॾे। ईरान जे एलची चयो साईं असांजे करोड़नि जी अरबनि जी खुशबू महांगी हुई तव्हां क़दुरु इहो कयो घारे में हारे छॾे। हज़रत उमर तो चए मांखे वञी बादशाह खे तो तव्हांजी खुशबू जी ज़रूरत न आहे। ये शीशी कड़ी ॾेखारे चे ॾिस हिन खुशबू में हीअ खुशबू तुझे खुशबू को किरोड़े दफ़ा मथे आ। चइसि ही कहिड़ी खुशबू आहे? चे उमर जॾहिं नवां कपिड़ा पाईंदो आहे त उमर ॿी का खुशबू न आणंदो आहे पंहिंजे मिठे मोहम्मद रसूलुल्लाह जो पसीनो पघर हणंदो आहे। इश्क अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। हे सहाबा की झरमट में बदरुद जा नूर की नूर हर सो मदीने में गए। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू लगी जैसी खुशबू नबी के पसीने में है। तुम्हारी खुशबू को असां मदीने वाले साईं जो पघर मथे कयूं। बाकी मस्जिद जे गारे में हारी आ ये मस्जिद जो गारो आ ये मिट्टी मस्जिद जी दीवार में लगंदी वनी बादशाह के चइजाए तो खुशबू अल्लाह जे घर में तुझी कबूल थी वई। बस बाकी हिन खुशबू जी मांखे ज़रूरत न आहे हुजूर साईं जी खुशबू आहे पघर वारी। ॿियो छा आंदो थी? चइसि ॿियो मां हिकिड़ी छोकिरी आंदी आ खूबसूरत आ हसीन जमील औरत आ नौजवान छोकिरी आ तव्हांखे तोहफ़े में था ॾियूं इन सां निकाह कयो ज़िंदगी गुज़ारियो। हज़रत उमर ये मस्जिद में मजदूर बीठा घारो ठाए करे मजदूर मिस्त्रियुनि सां कम पिया कनि मस्जिद जो। हज़रत उमर रड़ कई ओ मजदूरो ओ गरीबो मजदूरो तव्हां मूं कंहिंजी शादी न आहे थियल हेॾे अचे त मां उमर निकाह पढ़ाया तोहफ़े में आई आ औरत। चइजे हेड़ी सोहणी छोकिरी असां तव्हांखे तोहफ़े में ॾिनी तव्हां वरी मजदूर खे था ॾियो। हज़रत उमर तो जे मुंहिंजूं 2-3 शादियूं थियल आहिनि मांखे ज़रूरत न आहे हे मस्जिद जो मजदूर आहे अल्लाह जे घर जे मजदूर खे मुफ़्त में थो ॾियां। हाणे वारा ॾींदा वज़ीर आज़म पंहिंजा तोहफ़ा न ॾींदा अंदरि सड़ी वञे। खूबसूरत औरत मजदूर चयोसि मुंहिंजा बि भाग खुलिया मुंहिंजी शादी न आहे थियल चए वे त मां उमर निकाह पढ़ाया उहा छोकिरी उते हुनखे निकाह में ॾेई छॾी। टियों तोहफ़ो छा आंदो थी? चइसि टियों तोहफ़ो ख़तरनाक ज़हर आंदी आ एडी खतरनाक आ जेकॾहिं दुश्मन के खाराइण त पंहिंजी जाइ ते पीआरण त पंहिंजी जाइ ते सिंघाईंदे भी दुश्मन मरी वेंदो। सही न ज़हर में मौत आ। हाँ मुखे दे। हज़रत उमर उहा ज़हर जी शीशी वठी बुझी खोले बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुर्रु मा इस्मिही शैउन फिल अर्ज़ि वला फिस समा व हुव समीउल अलीम जी दुआ पढ़ी पाण तो ज़हर पिए। गुलाम रड़ियूं थो करे एलची साईं न पी जाए मरंदे खून मुंहिंजी गिच में पवंदो मां त भॼा। सॼी ज़हर पी विया सोणे उमर खे कुझु न थियो।
चेवनी पंजी बादशाह के सलाम दे जर न मारी दिया तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मौत हयाती जो मालिक मुझो अल्लाह वा जैसी ते जहर में मौत जो असर अल्लाह न रखे ते जहर के केड़ी ताकत आ जो मानू मारे। मता सुबाने ता भी जहर जी शीशी खणी बिस्मिल्लाह करे पियो ता न पीजो मरदो। हाँ वो सोनो उमर उन जी तवक्कल असां असां जा तवक्कल जा वजू ही भगल अल्लाह वो तवक्कल उन जवान में हुई। चे जहर छा कंदी जहर में असर केर रखंदो अल्लाह ताला रखंदो। अचदाने थोरो दही मोरम वारे जो शान बुधाया जेके हेदरियो बैयत मथे करे जो सुभान अल्लाह। मां कुर्बान वञा पंहिंजे जवान इमाम हुसैन ता रज़ी अल्लाह अन्हु जी जिंदगी दे नज़र कर त मुंहिंजो इमाम हुसैन वॾे अखलाक वारो हो। इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु वट मेहमान आया। इमाम हुसैन मेहमानन जे लाए बाकरे गोश्त जी भाजी तैयार कराई। दस्तरखानो लगी वियो मेहमान वेठा न सोने हुसैन सा दस्तरखाने ते मानी पे लगे। गुलाम खिदमतगार बानो इमाम हुसैन जो देगड़ीअ में बाकरो गोश्त गरम भाजी हथ में खयूं पो अचे त गुलाम जे हथ लमो देगड़ी छड़ाजी वई। देगड़ी जो छड़ाजी वई त सजी भाजी हार जी पई। इमाम हुसैन जा कपड़ा भी खराब थी विया। गरम भाजी कपड़न ते लगी मेहमानन जी भाजी उते जो ते हेठ थी वई जमीन ते हार जी पई। मां तोखो पुछां इते असां हुजूं आ त कावड़ अचे या न अचे। हाली त सने बुओ मो कढूं सा हाँ सही डंडो खणी बियूं सा। अरे मुझी बेइज्जती करे छड़ी मेहमानन जी भाजी हारे छड़ी ने भागा मुझा भी कपड़ा खराब कई। हे भी तो सोने हुसैन जो गुलाम डिठे त कावड़ दी गाल त आहे। इमाम हुसैन दे तके करे मेहमानन दे आदो कुरान शुरू कए। या आयत तो पढ़े गुलाम वल काज़िमीन अल गैज़। साईं अल्लाह साईं कुरान में चवा त मोमिनन जी निशानी आहे त मोमिनो के शख्स जी गलती ते माफ कंदो आ कावड़ न कंदो आ। कावड़ इस्लाम में हराम आ। तुझो भी ब्लड प्रेशर हाई थी वने कदे थींदो आ न घर में बच्चन बारन ते घर वारी ते गलती ते करे कावड़ चई त नबी से इलाज बुधायो आ जेके कावड़ चे जे बीठो वा त वेही रहे त कावड़ खत्म थींदी। अन्या ब्लड प्रेशर न लथो थी वेठो आ अन्या कावड़ खत्म न थी दे त पो सुमी पो। अन्या सुमण सा कावड़ न थी खत्म थे त नबी से फरमायो जेके कावड़ चे त पो वुजू करे त इंशाअल्लाह कावड़ लही वेंदी। ये तरीका थव कावड़ खत्म करण जा। इमाम हुसैन जे आदो या आयत पढ़े इमाम हुसैन तो फरमाए मुझी कावड़ खत्म थी वई। वरी चवेस तो वल काज़िमीन अल गैज़। साईं अल्लाह से हिय भी चवा त वल आफीन अनिन नास। साईं गलती त मां थी वई भाजी हार जी वई कावड़ भी न कजाए सोना हुसैन माफ भी कजाए। अल्लाह तो जे मोमिन कावड़ खाई वरी माफ भी कंदो आ सोना हुसैन तो जे हल माफ भी कयो। गुलाम वरी चे तो साईं मोमिन जी टी निशानी भी आ वल्लाहु युहिब्बुल मोहसिनीन। हाथ मथे करे जो सुभान अल्लाह। त मोमिन गलती वारे जी गलती भी माफ कंदो आ कावड़ भी न कंदो आ। वरी गलती वारे सां अञा भी भलाई कंदो आ त अल्लाह इन सां मोहब्बत कंदो। गलती वारे सां भलाई। इमाम हुसैन तो जे बस या आयत पढ़ी न मां मुकम्मल अमल तो कया हल तो के गुलामी जे जंजीर मो भी आजाद कयो मां। तू मुझो बानो ना है अज का तू आजाद है। यो इमाम हुसैन तवज्जो कर मां आखिरी गालियों कंदो वञा ता जो एहसास आ टाइम काफी थी वियो आ। इमाम आली मकाम करबला में मुहर्रम जी तारीख ते पोता अल्लाह अकबर कबीरा जालिमन मुझे सोने हुसैन सा लड़ाई शुरू कई। 5 मुहर्रम ते वडी लड़ाई थियले तीरन और तलवारन जी बरसात आ। सोने हुसैन तो फरमाए शिमिर पली त जंग बंद कर टेपारी जी नमाज जो टाइम थी वियो आ नाने नबी जी नमाज त पढ़ा। वाह हुसैन तो के करबला में हथियारन जी बरसात में नमाज याद आ। अज हुसैन ये जी दावा तो करे त नमाज ते हले ही कोन थो।
चाय जे कोप ते 3 कलाक पढ़ाई गिला थो करे न नमाज न कुरान न जिक्र न शुक्र न सब्र न मस्जिद न सब्र आया हुसैनी बाकी नमाज न पढ़दो अल्लाह अकबर कबीरा शिमिर तो च जंग बंद न थींदी हुसैन नमाज किए पढ़दे पानी कोनई बिना वुज़ू जे तुजी नमाज न थींदी इमाम आली मकाम फरमायो ज़ालिमो पानी न दियो त न दियो मुझे नाने नबी जे कुरान में अल्लाह जो फैसलो आ फइल्लम तजिदु माअन फतयम्ममु सईदन तय्यबा कुरान सच्चो आ ना आज अरबाब दुआ था कयूं अल्लाह अवां जी जेका डोटी मरहुमा वफात करे वे अल्लाह उनजी कब्र ते भी रहमत फरमाए अल्लाह सईन असां जे भाऊ रजब जे वालिद साहब जी कब्र ते भी रहमत फरमाए अल्लाह सबनी मरहुमन जी कब्रन ते कुरान जी रहमत जा मींह वसाए फइल्लम तजिदु मान फतयम्ममु सईदन तय्यबा अल्लाह मरहुम ताज मोहम्मद जी कब्र ते भी कुरान जी रहमत जा मींह वसाए आमीन जो डाडा इमाम हुसैन तो फरमाए ठीक आ पानी न मिले पर कुरान में लिखला त मिट्टी पाक आ तयम्मुम करे भी नमाज पढ़दा से नमाज माफ थिया त करबला में माफ थिया 22 लख मुरब्बा मील जो हाकिम मस्जिद नबवी जन्नत जो टुकड़ो नबी से जे मुसल्ले ते 3 खंजर लगान ये रत वहे थी वो भी सोनो उमर तो ते मुखे छड्यो अस्पताल और हकीमन दे खणी वणन बाद में आ अवल अब्दुर्रहमान अचो सहाबा के नमाज ता पढ़ाया न त चवना ना साहबी बाबा छड्यो फजर के वो कज़ा कंदा से सोनो उमर शहीद तो थे पुजायो से अस्पताल हकीमन दे तबीबन दे सहाबा चो न भली 22 लख मुरब्बा मील जो हाकिम फारूक आजम जख्मी या रत हले त हले पर नमाज न नमाज जी एडी अहमियत था शिमर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे आखिर में बेवफाई न कर जल्दी सुभान अल्लाह शिमर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे सर भी कटाना मेरा घर भी लुटाना मेरा एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे ये मुझी जमात जमीयत उलमा इस्लाम वारा है साबिरीन जमात पिटको कुटको असां वट को नहीं असां सैयदन पटको ही इन करे पातो आ मुझो मुर्शिद अली पिटके वारो न हो चो पटके वारो असां दाढ़ी छो रखिया रेस जे गोठ वारो असां दाढ़ी न करे रखिया करबला जे मैदान में जो को जान शहीद थो न हेरिस अछन दाढ़िन सा चमकंदा इमाम हुसैन जे चेहरे में पांजे नानी मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी मुबारक सीने ताई चमके पई ए पटको ए दाढ़ी ए सैयद जे सीने में कुरान इहो ही त करबला जो ॾाजो आ मां त चवंदो आहियां दोस्तो करबला मो सबक इहो मिलियो त सैयदन सजदो न छॾियो बीबिन पर्दो न छॾियो वाह हुसैन वाह हुसैन वाह हुसैन वाह हुसैन अली 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 तवज्जो कर 11:15 थी आन बाकी 15 मिनट बचान मुझे सवा घंटो पूरो थींदो दुआ थींदी 15 मिनट साथ दे त मां दुआ घुरा अल्लाह अकबर कबीरा इमाम आली मकाम सब्र कयो असां भी सब्र कंदाऊं तडे त मां खुतबे में पढ़ियो या अय्युहल्लज़ीन आमनुस्बिरु वसाबिरु वराबितु कुरान में मातम लिखल है या सब्र लिखल है जादे ही हस्ती हलाए ओडे हलंदासी खुदा जो कसम ए सैयद जे हथ में कुरान मा चैलेंज सा गलाया तो मोबाइल रिकॉर्ड थियन थियूं अल्हम्दुलिल्लाह हाफिज भी आया आलिम भी आया हिन साल 20 मुसल्लो तरावियन में पढ़ायो 17 रमजान ते खत्म कडी वरी वाइजन ते विंदो आ मा सैयद चैलेंज सा तो के हिन कुरान मो 83 आयतूं कढी नींदुम जे में अल्लाह सब्र जो हुक्म ॾिनो हिकड़ी आयत ॾेखार जे में पिट को मातम लिखल हो जे त असां भी पढ़ते लऊं हिकड़ी आयत ॾेखार मांजी चैलेंज अच त मां ॾेखाया आयत पिट को के कयो आ हाय घोड़ा के कया पेरो पेरो हाय घोड़ा उन कई जे पांजे पी सा कूड़ हयो जिन कूड़ हणी करे नबी सा गलत गाल कयो पढ़ो कुरान
वजाऊ अबाहुम इशाअन यबकून। सूरत यूसुफ खोल 12 सिपारो। अल्लाह से तो फरमाए मुझे महबूब नबी याकूब अलैहिस्सलाम दे पुट आया चवण लगा अब्बा हाय घोड़ा। हाँ बेसब्री कंदा आया धक हणंदा आया मरी विया से हाय घोड़ा कूड़ हयूं। सोमानी महल आया रोईंदा पिटींदा ओ बाबा जुल्म थी वियो छा थियो। बाबा तो को ऐलान करे पंहिंजो भाउ वठी वियासे यूसुफ अलैहिस्सलाम वठी वियासे तेन हसीन भाउ के जंग जो शेर करायूं। पर अॻिते जो वियासीं क़ालू या अबाना इन्ना ज़हबना नस्तबिक़ु व तरकना यूसुफ इंद मताइना फ़अकलहु ज़िब। ओ बाबा यूसुफ के पंहिंजे सामान ते चौकीदार करे वियारियो से पाण अॻिते वियासीं आयो जो बगड़ त असांजे भाउ के खाई वियो। मां तव्हांखे पुछां थो सच ॻाल्हायूं कूड़ ॻाल्हायूं? कूड़ ॻाल्हायूं न। ऐं अल्लाह भी चवे थो कूड़ ॻाल्हायूं। अॻिते छा थो चए क़ुरान वजाऊ अला कमीसिही बिदमिन कज़िब। पंहिंजे भाउ यूसुफ जी कमीस लाए करे उनखे कूड़ी रत हयो त अबो न मञींदो। पोइ अबे खे चवंदासीं अब्बा ॾिस बगड़ खाई वियो ऐं कमीस खे रत बि बगड़ जी लॻल आहे। पर अल्लाह हिननि जो अकुल ख़त्म करे छॾियो अंधा थी विया। पंहिंजे पीउ खे चऊं अब्बा असांजे भाउ खे बगड़ खाई वियो। हालांकि असल में उहे पंहिंजे भाउ खे हथ पेर रसनि सां ॿधी खूह में उछले आया। हकीकत इहा हुई कूड़ी रत हणी आया। जॾहिं नबीअ खे ॾिनो त अलाह जा नबी त सियाणा थींदा आहिनि न। नबीअनि जो अकुल त असां खां बि मथे आहे न। नबी पंहिंजे पुटनि खे चवे थो ॻाल्हि त ॿुधो इहो बगड़ भला कहिड़ी यूनिवर्सिटी जो पढ़लो। इहो बगड़ भला एॾो वॾो होशियार हो छा जो मुंहिंजे पुट खे चकु हणी खाई वियो पर कमीस त किथों फाटल ई न। सुभान अल्लाह त कर इहो तो कूड़न के अल्लाह ज़लील करे। कमीस के काथों को टुंग ही ना मां जानवर जो खाए तो कमीस तो फाटे ना। पेरों चको तो कमीस के लगे पो यूसुफ जी बाह के लगे पो रत के पो जान के खाए। हे कमीस तो छोकरो सजी सही बीठी काथों फाटल ही ना है। मुझे पुत्र जी कमीस आ किए बगड़ खाइयो छा भला बगड़ इए कयो छा। पेरों मुझे पुत्र जी यूसुफ जी कमीस लाथई पो वरी चक है पो वरी खाई वियो पो वरी बगड़ पंहिंजे वात में जेका रत हुई उहा मुंहिंजे पुट जी कमीस खे मखे पो वरी बगड़ तव्हांखे ॾिनी त हे पंहिंजे पीउ खे ॾिजो। शकी थी कंध हेठि करे वेही रहिया। हाणे पीउ जे आॾो छा ॻाल्हाइनि दिलि में त ॻाल्हि खुॼेनि पई त असां त उछले आया आहियूं खूह में। काफ़िले वारा खणी विया त विकिणी बि आयासीं। 18 दिरहमनि में पंहिंजे भाउ खे विकिणी आयासीं। अल्लाह अकबर। पोइ नबी छा चयो चे तव्हां त हाय घोड़ा कयो था कूड़ी। बस मां नबीअ जी आदत ऐं फ़ैसिलो इहो आहे त फसब्रुन जमील। असां भी शहीदन जी शहादत ते सब्र कयो। फसब्रुन जमील। नबी तो चे अल्लाह सही नबियन के आदत ॾिनी आ व इस्माईल व इद्रीस व ज़ल किफ़्ल कुल्लुम मिन साबिरीन। सब्र कंहिंजी आदत आ चो नबियन जी आदत आ। असां भी नबियन जे तरीक़े ते सब्र कंदा आहियूं पुठको न कंदा आहियूं।